ख़बर शामिल कंदासीं। कराची खां कराची में बोर्ड मुतासिर बाड़ी सां ज़्यादती केस में पुलिस वधीक ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस क्लिफ्टन वारे इलाइक़े में कार्रवाई करे पार्किंग एरिया में 2 ॼणनि खे गिरफ़्तार कियो। AIG कराची जावेद आलम ओडे जे हुकुम ते निंगरीअ सां ज़्यादती जी कोशिश में कमेटी जोड़े छॾी आहे। पुलिस जो चवणु आहे त हिरासत में वरितल 5 माण्हुनि जी DNA जा नमूना लेबॉरेटरी उमाणिया विया आहिनि। ॿिए तरफ़ सूबाई वज़ीर शैला रज़ा ज़्यादती जो शिकार बणियल ॿार जी अयादत लाइ जिना अस्पताल पहुती। सूबाई वज़ीर शैला रज़ा जिना अस्पताल पहुची ॿार जी अयादत कई। शैला रज़ा वाक़े ते ॾुख जो इज़हार ऐं डॉक्टरनि खां ॿार जी सिहत बाबति पुछा गछा कई। सूबाई वज़ीर शैला रज़ा जो चवणु हो त निंगरी खे समूरियूं तबी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। हुन चयो त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। सिंध पुलिस जे सरबराह जांच पुलिस के अलॻि कैडर बणाइण ऐं संदन पघारनि में वाध जो फ़ैसिलो कयो आहे। गुलाम नबी मेमण चयो आहे त जांच ऑफिसरनि खे 3 सालनि ताईं जांच में कमु करणो पवंदो। क़त्ल केसनि लाइ माहिर जांच ऑफिसरनि खे मुक़ररु कयो वेंदो। पंहिंजे जारी कयल बयान में IG सिंध गुलाम नबी मेमण चयो आहे त क़त्ल अगवा ऐं भुंग जे केसनि दौरान केस जे ख़र्च लाइ 1 लाख रुपया ॾिना वेंदा। जांच ऑफिसर खे 50% एडवांस ॾिनो वेंदो, जॾहिं त DNA ऐं पोस्टमार्टम जा समूरा ख़र्च बि जांच ऑफिसर खे ॾिना वेंदा। हुन चयो त हर पेशे ते प्रॉपर्टी सामान अदालत में खणी वञणु ॾुखियो आहे। हुकूमती सतह ते ॻाल्हियूं करे कानून में तब्दीलियूं कराईंदासीं। हुन चयो त जांच ऑफिसरनि खे डिजिटल ट्रेनिंग पिणु ॾिनी वेंदी। जांच ऑफिसर रोज़ानी जी बुनियाद ते केस जे अपडेट कंदो। केस खे मंतकी अंजाम ताईं पहुचाईंदड़ ऑफिसरनि खे अंजाम ॾिना वेंदा। ॿी ख़बर शामिल कंदासीं कराची मां। कराची पुलिस 2 मंशियात फ़रोश जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 किलो खां वधीक चर्स हथ आई आहे। क्यामाड़ी पुलिस हब रेवर रोड ते चेकिंग दौरान मंशियात फ़रोशी में मुलविस मुड़स ऐं ज़ाल खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब जवाबदारनि जी सुञाणप कलीमुल्ला ऐं शाइस्ता तौर थी आहे। संदन कब्ज़े मां 3 किलो 700 ग्राम चर्स हथ कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ एंटी नार्कोटिक्स एक्ट तहत केस दाख़िल कयो आहे। गोलाची वेझो नौजवान नई मोरी शाख में टुपो ॾेई आपघात करे छॾियो। नौजवान देरे जानी पुट लीमो जतोई नई मोरी शाख में टुपो ॾेई ख़ुदकुशी करे छॾी। वारसनि जो चवणु आहे त पंहिंजी मदद पाण तहत मोरी राति गोलाबद नौजवान जो लाश शाख मां हथ कयो वियो आहे। वारसनि मूजिब नौजवान जी ख़ुदकुशी करण जो कारण मालूम न थी सघियो। खैरपुर में ख़बर शामिल कंदासीं। खैरपुर में डिप्टी कमिश्नर डॉक्टर शर्जील नूर ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर पारां टेंट सिटी जो दौरो कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर पारां टेंट सिटी में मुतासिरनि खे फ़राहम कयल रिलीफ जे कमनि जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर डॉक्टर टेंट सिटी में तरसियल ॿारड़ी खे पोलियो जा बचाव जा फुड़ा पियारे पोलियो मुहिम जो इफ़्तिताह कयो। डिप्टी कमिश्नर हिदायतूं जारी कंदे चयो त टेंट सिटीज़ ऐं ॿियनि इलाइक़नि में पोलियो जे ख़ात्मे बाबति मुहिम खे वधीक असराइतो बणायो वञे। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर रहमतुल्लाह सोलंकी ॿुधायो त ज़िले जे 8 ई तहलकनि में क़ाइमु टेंट सिटीज़ में सिहत जूं समूरियूं सहूलतूं फ़राहम कयूं वियूं आहिनि। हुन चयो त रोज़ाने जी बुनियाद ते मुतासिर माण्हुनि जो चेकअप करे दवाऊं फ़राहम कयूं पियूं वञनि। कराची में ब्लाइंड एक्शन कमेटी तरफ़ां रेवेन्यू समेत मुख़्तलिफ़ इदारनि में माज़ूर कोटा ते भर्ती कयल मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण तोड़े कोटा तहत नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। नाबीन अगवाणनि नादिर अली चांडियो, शेर अली चाचड़, शबीर अहमद राजपूत ऐं ॿियनि मुतालबो जी मञता लाइ कराची प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में माज़ूर कोटा तहत नौकरियूं त नाबीननि खे ॾिनियूं वयूं आहिनि, पर उन्हनि खे 5 महीननि खां पघारूं नाहिनि मिली सघियूं। हुननि चयो त हिन वक़्तु 390 नौकरियूं माज़ूर कोटा ते दस्तियाब आहिनि, पर हुकूमत तरफ़ां नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि। हुननि वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी संदन मसइला फौरी तौर ते हल कया वञनि। ज़िक्र कंदासीं त सिंध में 24 कलाकनि दौरान डेंगी जा वधीक 217 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं खां पोइ मजमूई केसनि जो अंग वधी 17,751 थी वियो आहे। सिहत खाते तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिब कराची डिवीज़न मां 134, हैदराबाद डिवीज़न मां 64,
मीरपुर ख़ास डिवीज़न में 16, शहीद बेनज़ीराबाद में 2, जॾहिं त सखर डिवीज़न में डेंगी जो एक केस ज़ाहिर थियो है। सेहत खाते तरफां जारी कियल अंगनखरनि मूजिब डेंगी वायरस वगे फ़ौत थियलनि जो मजमूई अंग 54 थी वियो आहे। इंटरनेशनल लायर्स फोरम पारां कराची के श्री लक्ष्मी नारायण मंदिर के ॾियारी की तकरीब कोठाई वई। तकरीब में ILF के चेयरमैन नासिर अहमद, एडवोकेट आनंद राम नोतवाणी, महाराज विजय कुमार, सुख अगवान, सरदार सियाल सिंह, सिस्टर नरगिस सादिक, सिस्टर शकीला ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब के खिताब कंदे ILF चेयरमैन नासिर अहमद, एडवोकेट चयो त बैनुल अक़वामी मज़हबी भाईचारो वक़्त की ज़रूरत है। ॾियारी अमन ऐं सलामती की निशानी है। तकरीब की पुॼाणी ते ख्वाजा जमशेद फाउंडेशन पारां ॿारनि में मिठाइयूं ऐं तोहफ़ा पिणु तक़सीम कया विया। ख़बर शामिल कंदासीं सखर खां त सखर वेझो कराची वासी टोबू सखर बैराज जे मरमती कम दौरान ॿुॾी फौत थी वियो। सखर बैराज के दरवाज़नि की मरम्मत कम दौरान टोबू शफ़ी मोहम्मद ॿुॾी फौत थी वियो। ज़रियनि मूजिब टोबू के मरम्मती कम दौरान दिल जो दौरो पियो, जंहिं सबबि हू ॿुॾी फौत थी वियो आहे। होॾां इलाइक़े में चोॿोल आहिनि त इंतिज़ामिया जी मुबैना गुफ़लत सबबि टोबू ॿुॾी फौत थी वियो आहे। टंडो लहर वेझो प्राइमरी स्कूल की छित जा चापड़ किरण सबबि 8 वरनि जो शागिर्द ऐं शागिर्दियाणी फौत थी विया। ॻोठ मुबारक जरवार में प्राइमरी स्कूल की छित जा चापड़ किरण सबबि 8 वरनि जो शागिर्द अकील जरवार ऐं हिकु मासूम शागिर्दियाणी ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। स्कूल के उस्तादनि जो चवणु आहे त अॻु में केतिरा ई भेरा छित जा चापड़ किरी चुका आहिनि, जंहिं में हुन समेत मासूम ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उतां जे मूजिब आला इख़्तियारनि खे इतला ॾियण बावजूद स्कूल जो मरम्मती कमु नाहे करायो वियो। ॿी ख़बर शामिल कंदासीं। पाकिस्तान स्टील मिल पोहरियतनि जी जॉइंट एम्प्लॉय एक्शन कमेटी जे सॾ ते जबरी बरतरफ़ मुलाज़मनि जी बहाली लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि धणी बख़्श समूह, मिर्ज़ा मक़सूद, नवीद आफ्ताब, अकबर मेमन ऐं ॿियनि जबरी बरतरफ़ी मुलाज़मनि जी बहाली लाइ मलीर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त पाकिस्तान स्टील मिल मां इमरान हुकूमत दौरान 7000 पोरियत ऐं ऑफिसर जबरी तौर ते बरतरफ़ कया विया हुआ ऐं इदारे खे खानगाइण जो ऐलान कयो वियो हो। इमरान हुकूमत इंसाफ़ जो क़त्ल कयो, हज़ारे मुलाज़मनि खे बेरोज़गार कयो ऐं इदारे जी बहाली जा नाटक खेॾिया। हुन चयो त 8 महीना गुज़रण बावजूद मौजूदा हुकूमत माली बहरान जे वर चढ़ियल पाकिस्तान स्टील मिल ऐं जबरी बरतरफ़ थियल मुलाज़मनि जी बहाली जो फ़ैसिलो न करे सघी आहे। 7000 खां वधीक बरतरफ़ मुलाज़मनि पंहिंजी बहाली लाइ कोर्टुनि ऐं हुकुमराननि आॾो एहतजाज बावजूद संदन नौकरी ते बहाली ऐं क़ौमी सनती इदारे खे हलाइण जो को बि जोॻो क़दम न खंयो आहे। अॻवाननि आला इख़्तियारनि खे अपील कई त मुलाज़मनि जी बहाली समेत पाकिस्तान स्टील मिल खे माली बहरान मां कढी करे जबरी बरतरफ़ मुलाज़मनि खे नौकरियुनि ते बहाल कयो वञे। सेवन में नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी पारां बोर्ड ऐं बरसात में मुतासर थींदड़ इलाइक़नि में पाक फ़ौज जी निगरानी में सर्वे जो अमल शुरू कयो वियो आहे। बोर्ड सबबि मुतासिर थियल 10 यूनियन काउंसिलनि जे सवें ॻोठनि समेत शहर जे 15 वार्डनि ऐं टाउन कमेटी भान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सर्वे कई पई वञे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे सर्वे करे नुक़सान जो जाइज़ो वठण ऐं रिकॉर्ड खे ऑनलाइन करण लाइ टीमूं जोड़ी वयूं आहिनि। पाक फ़ौज, सरकारी उस्तादनि, टाउन समेत रेवेन्यू जे अमले पारां सर्वे करण जो अमल शुरू कयो वियो आहे। सर्वे दौरान बोर्ड मुतासिरनि पारां पंहिंजे ॻोठनि में वापसी रिहाइश करण लाइ वापसी जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद में ख़बर शामिल कंदासीं। हैदराबाद में क़ौमी अवामी तहरीक पारां सिंधियाणी तहरीक के बानी अगवान अदीब, उस्ताद ऐं क़ौमी फ़नकारा जी ज़रीना बलोच जी 17वीं वरसी मलाए खेस शानदार भेटा पेश कई वई। हैदराबाद में मरकज़ी नायब सदर डॉक्टर अज़ीज़ टालपुर ऐं सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर ज़ीनत सामू जी अॻवानी में सवें कारकुननि कासिमाबाद में अलमदार चौक वटि बीबी ज़रीना बलोच जे मज़ार ते पहुची गुलनि जी ऐं अजरक जी चादर चाढ़े खेसि सुर्ख़ सलाम पेश कयो। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी नायब सदर डॉक्टर अज़ीज़ टालपुर चयो त जी ज़रीना बलोच गीतनि ज़रिए मज़ामत कई, 1 यूनिट ऐं आमरियत ख़िलाफ़ तमामु घणी जिदोजहद कई। हुन चयो त जी ज़रीना बलोच जनरल परवेज़ मुशर्रफ जी आमरियत में कालाबाग डैम, पाणी सिंध जी वहदत, वसीलनि ऐं हक़नि लाइ औरतुनि ऐं लखे अवाम सां गॾिजी लॉन्ग मार्च कया।
टंडो अलाहार ज़िलो मंशियात जो किलो जे नाले सां सजण लॻो। हिकु हफ़्ते में मंशियात वापराइण सबबि 4 नौजवान फोत थी विया आहिनि। चर्स, अफ़ीम, क्रिस्टल ऐं कचो शराब वापराइण सबबि नौजवान विक्यो कमराणी, बिलो भट्टी, मिस्री मेघवाड़ ऐं कामरान ज़िंदगी जी जंग हाराए वेठा। रहवासियुनि जो चवणु आहे त शहर तोड़े आसपास जे नंढनि वॾनि ॻोठनि में ज़हरीली मंशियात, चर्स, अफ़ीम, क्रिस्टल ऐं मेन पुड़ी खुलेआम विकिरो थी रहियो आहे। हुननि जो पुलिस मंथलियूं ओगाड़े करे शहर में मंशियात फरोशनि खे छूट ॾेई छॾी आहे। शहरीन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं IG सिंध खां मुतालबो कंदे चयो आहे त ज़िले मां मंशियात ऐं मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे नौजवाननि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि।